सीपेक खिते की तरक्की में अहम किरदार अदा कंदो। सीपेक खिते में वापार के हथी वठण लाइ अहम मनसूबो आहे। सीपेक खिते जे मुल्कन लाइ वापार जो वॾो ज़रियो साबित थींदो। सीपेक खां पोइ मूं वटि हिकु नओं ख्वाबु आहे। ख्वाबु इहो आहे त तुर्कमानिस्तान मां बलूचिस्तान लाइ पाड़ी आणिजे। प्रोजेक्ट जी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार थी वई आहे। रिपोर्ट ते गॾियल अरब रियासतुनि पैसा लॻाया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो इलाक़ाई राब्तनि सां उभरंदड़ मौक़ियनि जे उनवान हेठि आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवण आहे त डोनाल्ड ट्रम्प जंगियूं नथो चाहे। हू वापार वारी जंग में वीसा रखे थो। पाकिस्तान वटि इलाक़ाई सूरत हाल में तरक्की करण लाइ केतिरा ई मौक़िया मौजूद आहिनि। गॾिजी कम कंदासीं त मुआशी तरक्की में तेज़ी सां वाध थींदी। मेहनत खे यकीनी बणाइणो आहे। पाकिस्तान पंहिंजो विञायल मक़ाम ज़रूर हासिल कंदो। वर्ल्ड बैंक जे वफ़द पारां पाकिस्तान जे मुआशी तरक्की जी वाखाण कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। हुन चवण आहे त तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान जी पाकिस्तान आमद ते केतिरनि ई मुआहिदनि ऐं MOUs ते सहियूं थियूं। पाकिस्तान ऐं तुर्किया विच में ॿितरफ़े वापार खे वधाए $5 अरब ताईं वठी वञण ते इत्तफ़ाक़ थियो आहे। पुरअमन शहर को जिसमें भी इंटरनेशनल मैचेस होने हैं, कोई अगर इस तरह की चीज करे तो हमें फिर देखना पड़ेगा कौन किसके कहने पे कर रहा है। हमें देखना पड़ेगा कौन से इशारे चल रहे हैं कि जो शहर का अमन खराब करने जा रहे हैं। लेकिन हुकूमत सिंध किसी सूरत में किसी को शहर का अमन खराब करने नहीं देगी। दिस इज द लाउड एंड क्लियर मैसेज फॉर एवरीवन। कराची में रोड हादसनि ऐं विॻोड़नि जे वाक़िअनि ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि सियासी पार्टियुनि ऐं ट्रांसपोर्टर्स जो इजलास। कंहिंखे बि कराची शहर जो अमन ख़राब करणु न ॾिनो वेंदो। ट्रैफ़िक हादसनि ते कंहिंखे बि नफ़रत करण वारी सियासत करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कराची में रोड हादसनि जी रोकथाम लाइ क़दम खयां पिया वञनि। इजलास खां पोइ सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी न्यूज़ कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इस्लामाबाद में रजब तैयब एर्दोगान इंटरचेंज F8 जो इफ्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त इक़्तिदारी शहर में तरक़ियाती कम ॾिसी ख़ुशी थी रही आहे। जिनाह स्क्वायर खां पोइ हिकु ॿियो शानदार अवामी मनसूबो मुकमल थियो। हिन मनसूबे सां इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जे शहरनि खे सहूलियत मिलंदी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी स्पीड ऐं संदसि टीम मुबारक जी मुस्तहकम आहे। हिन मनसूबे सां ट्रैफ़िक जे दबाव में घटिताई ईंदी। पाकिस्तान जो OIC ते फ़लस्तीन जे बेरियासती हल लाइ क़दम खणण ते ज़ोर। गज़ा जी बहाली लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। गज़ा में जंगबंदी ते अमल लाइ सिफ़ारती रस्ता इख्तियार करणा पवंदा। गज़ा में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं थी रहियूं आहिनि। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार जो न्यूयॉर्क में OIC ग्रुप मीटिंग के ख़िताब। संदसि चवण आहे त फ़लस्तीन मसइले जो वाहिद हल गॾियल क़ौमुनि जे करारदादुनि मूजिबि थियणु घुरिजे। ओलह किनारे में इज़राइली जारियत खे रोकण लाइ क़दम खणणु ज़रूरी आहे। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान OIC एजेंडा ते अमल करे रहियो आहे। पाकिस्तान चीन ऐं अमेरिका विच में पुल जो किरदारु अदा करे सघे थो। डोनाल्ड ट्रम्प डील मेकर आहे। पाकिस्तान अमेरिकी सदर सां ॻाल्हियूं करे सघे थो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस जे मौक़े ते जर्मन TV खे इंटरव्यू। चवे थो भारत सां अमनिया घटि में घटि वापार या लाॻापा त थी सघनि था। पाकिस्तान हमेशह मुल्कनि खे ॻंढण लाइ पुल जो किरदारु अदा कयो आहे। कुझु मुल्क अमेरिका ऐं चीन जे मुक़ाबले वारी सूरत हाल मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि, पर पाकिस्तान अमेरिका ऐं चीन विच में पुल जो किरदारु अदा करे सघे थो। मुल्क जो डिफ़ॉल्ट थियण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। असां तबाह थियल मैशियत खे बहितर बणायो। हर महीने हिकु सियासी पार्टी चवंदी हुई त मुल्क डिफ़ॉल्ट थी चुको आहे। मुल्क मुफ़ाद खे हमेशह अहमियत ॾिनी आहे। आलमी मसइलनि ते ॻाल्हाइण ऐं उन्हनि जे हल लाइ गॾु थिया आहियूं। जॾहिं बि अमेरिका जो दौरो कयो, पाकिस्तानी कम्यूनिटी सां मुलाक़ात कई। महांगाई जी शरह में नुमाया घटिताई थी आहे। असां कराची जूं रोशनियूं बहाल कयूं। नवाज़ लीग जी हुकूमती दौर में पहिरियों भेरो IMF प्रोग्राम मुकमल थियो। इक़्तिसादी अंग अखर बहितर थी रहिया आहिनि। असांजे दौर में दहशतगर्दी ख़तम थी चुकी हुई, जेका हाणे ॿीहर वधी रही आहे। न्यूयॉर्क में नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो ओवरसीज़ पाकिस्तान कम्यूनिटी खे ख़िताब। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वापारी बिरादरी जो इजलास। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पंहिंजी ज़ैली कमेटी जे फ़ैसिलनि खां आगाह कयो। घरू वज़ीर चवणु आहे त सनअती इलाइक़नि में जेके बि हद दख़लियूं हूंदियूं उहे ख़तमु कयूं वेंदियूं। नरम हद दख़लियनि यानी सनअती इलाइक़नि में गैर क़ानूनी पार्किंग खे बि ख़तमु कयो वेंदो। ज़मीन ते कब्ज़े जी शिकायत मिली त फ़ौरी कार्रवाई कई वञे। वॾे वज़ीर जे कमिश्नर खे हिदायत। पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध तरफ़ां सॼी सिंध जे तालीमी बोर्ड जी कारकर्दगी ते अदम एतमाद जो इज़हार। PAC पारां तालीमी बोर्ड में माली बेज़ाब्तिगिन ऐं मार्क्स जे तरीक़ेकार जे ऑर्डर जो हुकुम। कमेटी चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त तालीमी बोर्ड जो मयार किरी पियो आहे। इल्ज़ाम लॻनि पिया त बोर्ड में पैसा ॾियो ऐं मार्क्स वठो। तालीमी बोर्ड में पैसा ॾेई
A+ मार्क्स वरिती वेंदियूं त ॿार एंट्री टेस्ट में फेल थींदा। तालीमी बोर्ड जे माली मामलनि ऐं कारकर्दगी जी मॉनिटरिंग थियणी घुरिजे। नौशर अफरोज की दहशतगर्दी तौर अदालत में गुलाम मुर्तज़ा जतोई की ज़मानत वारी दरख्वास्त की ॿुधणी। अदालत के हुक्म से गुलाम मुर्तज़ा जतोई के डिस्ट्रिक्ट जेल उमाणियो वियो। फरियादी पारां 2 ॾींहनि जी मोहलत ॾियण जी इस्तदा। मुर्तज़ा जतोई की तबियत नासाज़ हुअण करे सिविल अस्पताल नौशर अफरोज दाख़िल कयो वञे। अदालत जो हुक्म लाड़काने पुलिस गुलाम मुर्तज़ा जतोई के पंहिंजी तहवीर में वठण जी दरख्वास्त ॾेई छॾी। अदालत ॿाहिरां कारकुननि ऐं पुलिस विच में छिकताण। मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ लाड़काने ज़िले जे बादर ऐं डोकरी थाणनि ते ॿधाड़धार FIR दाख़िल। सूबाई वज़ीर नासिर शाह जो सिंध ऐं पंजाब हुकूमत जे तर्जमाननि जे बयाननि ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त सिंध ऐं पंजाब जूं हुकूमतूं पंहिंजी क़यादत जी अॻुवाणी में बहितर कमु कनि पियूं। सूबाई हुकूमतुनि विच में को बि मुक़ाबिलो नाहे। अवामी ज़रूरतुनि मूजिबि मनसूबा शुरू कया विया आहिनि। जेकॾहिं वॾो वज़ीर ॼामशोरो सेमण रोड मुकमल करणु चाहे थो त उन में कहिड़ी बुराई आहे। सिंध हुकूमत उन मनसूबे लाइ 2017 में NH खे 7 अरब रुपया ॾिना, पर अञा ताईं ॼामशोरो सेमण रोड मनसूबो मुकमल नाहे थी सघियो। ॼामशोरो सेमण रोड न ठहण सबबि हज़ारे क़ीमती जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां कंहिं बि मनसूबे ते अमल दरामद जो मुतालबो करे थी त इहो आइनी हक़ आहे। पंजाब में वफ़ाक़ी मनसूबा जारी आहिनि। सिंध खे बि वफ़ाक़ी मनसूबा ॾिना वञनि। सिंध हुकूमत अॼु खां चार्ज पार्किंग ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण जो चवणु आहे त अॼु खां समूरी चार्ज पार्किंग ख़त्म कई वई आहे। अॼु खां पोइ का चार्ज पार्किंग जारी रही त इहा गैर क़ानूनी हूंदी। जेकॾहिं का चार्ज पार्किंग नज़र अचे त सहाफ़ी हुकूमत खे इत्तला ॾियनि। हैदराबाद की दहशतगर्दी तौर अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में गिरफ़्तार संदसि हंज वरितल पुट विशाल लतीफ़ के 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस पारां जवाबदार विशाल लतीफ़ के अदालत में पेश कयो वियो। अदालत पारां पुलिस के डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जे घणरुखी जांच जी हिदायत। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां डॉक्टर आकाश कत्ल केस में वधीक जांच करणी आहे। ऐं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज कलंदर जे 773 उर्स जी तक़रीबुनि जो ॿियो ॾींहुं सूगड़ कचहरी मुनक़िद। नामियारनि सुगड़नि ॾोर ऐं बीत ॿुधाए वाह कराए छॾी। फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा वॾे अंग में अक़ीदतमंद पहुतल हर पासे मस्त कलंदर जूं सदाऊं बोलनि। मल जा शानदार मुक़ाबला थी रहिया आहिनि। राति जे वक़्तु अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी, जंहिंमें अदीब शाइर मुहक़िक़ ऐं लेखक मुकाला पढ़ी कलंदर जी ज़िंदगी ते रोशनी विझंदा।